फरमाए हजरत मौलाना मुनीर अहमद डोमकी साहब। हदाना लिहाज़ा वमा कुन्ना लिनहतदिया लौला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिन नासि वल जान व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहिल मुतत्तहिरीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मुहब्बत सां ईमानी जज्बे सां इमामुल अंबिया सरकारी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जनन दो
दोस्तन दिली मुहब्बत सां ईमानी जज्बे ऐं गैरत सां रहमत जे उम्मीद सां सलात शरीफ़ पढ़ियो आहे उहे दोस्त अॻिते अॻिते सुरी विया जिन्हनि प्यारे पैगंबर ते सलात शरीफ़ पढ़ियो आहे उहे दोस्त अॻिते अॻिते सुरी अचे असांजो ईमान ऐं अक़ीदो आहे जेको अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे क़ुरान जे नज़दीक ऐं क़रीब आहे उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे बि नज़दीक आहे जेको क़ुरान के पुठी ॾेई करे क़ुरान खां परे आहे त हिन दुनिया में भी रब खां परे आहे त चओ हशर में भी रब खां परे कोशिश कयो दोस्तो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे क़ुरान जे क़रीब त छा पर चओ सीने सां लॻाइण जे लाइ बि तयारु आहियूं इंशाअल्लाह तयारु आहियो वाह तंहिंजे करे चवण वारे चयो आहे चए थो ए क़ुरान है नूरानी शीशा बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह जेड़ा सीधा राह दिखावे ए कुरान है नूरानी शीशा जेड़ा सीधा राह दिखावे जो पढ़े और अमल करे वो सीधा जन्नत जावे हथ मथे करे चो सुभान अल्लाह ही कुरानी महफिल मजलसा का घट ना है दोस्तों ताके लखें किरोड़िया मुबारक हुजन जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त ही घड़ी ही महफिल ही मजलिस कुरान वारी ताके नसीब कयो छा थो चए अल्लाह रब्बे काबा जो कसम मुसलमानो रात मुझो प्रोग्राम हैदराबाद का हेठ टंडो मोहम्मद खान का भी हेठ बन्नू शार सदबो आ उन का भी कच्चे जे अंदर शादी जो प्रोग्राम हुयो जिंदगी में पीरू कुरान जो प्रोग्राम रखियो ते नाच गाना गाइंदा नाच गानन जो प्रोग्राम हुंदो हिकड़ो ही आखिरी पेरी नंबर ते कुरान जो प्रोग्राम थियो जडे मां कुरान पढ़ा पियो खुदा जो कसम पिंडाल का बार जेके पया मुखे मौलाना फरमायो सोना ये सब शराबी शराब में बुढ़ा कुरान जे महफिल में शराबी पया शराब पी करे रब्बे काबा जो कसम ही कुरान मुझे हथ में आ हैदराबाद का बनो शहर उन का हेठ दरिया जे कच्चे में रात प्रोग्राम होयो कल डी सुबह का वठी करे रात जो सफर अज डी जो सफर 24 घंटन में जगह गाड़ी में निंड थिया बस शराब पी करे अची वेठा जी उसी जिंदगी में पीरू प्रोग्राम थियो सब शराबी सब बदमाश लुटेरा घाड़ेल हिन इलाके कच्चे जा मानू शादी जो प्रोग्राम आ चंद बटरे दोस्त तबलीग जमात वारा मुवाहिद थिया उन्हनि अची जिहाद शुरू कयो तो बाबा आलिमन जो प्रोग्राम थियो ची उर्स चांडे के एकड़े मानू चो मां 50000 एडवांस देई आयो ता मुलाकी घुराइंदो चई तो तो जे मौलवीन चो चंदो करे असा तोखे वे पैसा दींदासे उन इर्स गायने के न घुराई जाए ओन चैन मानू सिर्फ 4 मुवाहिद होया कुरान वारा होया पाण में चंदो करे उन मानू के फौजी ऑफिसर के 50000 दिनों तो मेहरबानी करे यार तू यो तमाशो न कर पोची असा पर मुके जलसे वारन बुधायो खुदा जो कसम वो कलमे वारो एड़ा मुसलमान भी दुनिया में पया हिन जलसे वारन चोसी बरातियो अग में बडी अग में असा कुरान जा खत्म नफिलू पढ़या से त ही शराबी सब शराब पी करे वेंदा मता के आलिम असा गुस्ताखी असा कुरान पढ़यो से असा सलातुल हाजात जो तस्बीह पढ़ियो से नमाजू पढ़ियो से अल्लाह तू रहम कर जाए मता ये बदमाश ये शराबी शराब में आउट थी करे के आलिम सा बकवास करन जी मौलाना ही वो प्रोग्राम थी खुदा जो कसम मुझे जलसे जे दौरान में ऐसे छो आयो गाड़ी जे मोबाइल जी टायर भी उन जी जो का बस्ट थी सलियो आयो मुझे ड्राइवर मुखे चयो चीसी मां गड बैठो हो मास उन इलाके जो ऐसे छो आ कच्चे जो बने शहर जो जे दाहो पियो करे रोए पे ओ मौलाना मुखे माफ कर जाए मां नशे में गर्क आया
अल्लाह ओ मौलाना मुखे माफ कजा मां शराब में बुडो पयो आहे पांजे पुलिस वारन के चे बड़े जालिमो ता मांखे छो न बुधायो तई आलिम कुरान बुधाइण जे लाइ ईंदा त मां न पिया मौलाना मां कुछ मिनट अगे में पी आयो आहे मुखे माफ कजा तुझे आवाज कुरान में वडो दर्द आ मां छा कया या रात जी ताजी गाला जाथे मां कुरान बुधाए करे आयो हां खुदा जो कसम सबूरा तुझा सरदार उन इलाके जा जमींदार मोतबर मानू मुकदम उथी भी था मौलाना अज का बाद ही पिड़ तू आबाद करे हो खुदा जो कसम हिन आबाद हिन इलाके कच्चे में अज का बाद शादी गमी में आवाज वजंदो तो अल्लाह जी कुरान हथ मथे करे चो सुभान अल्लाह नारे तकबीर शाने मुस्तफा शाने कुरान अजमत सहाबा शाने आल बैत नारे तकबीर हाने मां तवा का पूछा तो तहां जे मथा अल्लाह जा केड़ा एहसान रात मां कुरान पढ़ा पियो न जे तारन गाड़न खे ॾिसी करे हैबतनाक खौफ वारो चेहरो हुयो खुदा जो कसम हिन कुरान जो मौजूज़ो आ जो उफ न ॻाल्हाए सघिया मां पूरो घंटो अल्लाह जो कुरान पढ़ियो शराब जे नशे में मस्त होया तॾहिं बि रोई करे चल पिया मौलाना अॼु कुरान त ॿुधाए ही असां गुनाहगार ऐबदार हिन कनल ते कॾहिं कुरान जो आवाज़ न आयो हिन बेले में इन जंगली में इन बैबान में हर वक्त में गाना गाइण वारा आया नचण वारियूं मायूं आयूं असां शराब में अलूट थी प्यासे अज भी इहो ही हशर थी वयो आए साईं दुआ कयो ना अल्लाह मर्द खत्म करे छड़े अज अल्लाह जे कुरान अंदर के तचीरो खुदा जो कसम आए रात सजी रात गाना गाइण वारो नचण वारी माई नचे हा फनकार गाना गाए हा रब जी लानत वसे हा सजी रात असा नशे जे मस्ती में हुयूं हा बकवास कयूं हा नशो न लया निंद्र पे जीवयूं हा सुबह जो ॾींहं में ढूंढ कुतन वागे पया हुजूं हा उथाइण वारा भी ॿिया हुजना पर मौलाना अज आखिरी भेरो आए अज असां सब चऊं था पया कुरान के असां मनियो आहे कुरान फर्क आहे कुरान में मौजूज़ो आहे रोइन पिया ॿुधाइनि पया मां चयो यार छा ॻाल्हि आहे जी सॼी रात फनकार राग चवी असा जो नशो न लया खुदा जो कसम मौलाना तो खां पेरा पेरा 12 बजे पोतो 11 वगे शराब पी करे असा सब वेठा से नशे में टुन होया से पर तुझे कुरान जे आवाज हिकड़े घंटे में नशा तोड़े अल्लाह जे कुरान में असर रब जे कलाम में पावर है करंट न जादू भी सके न नशो भी सके ता केड़ा खुश नसीब आयो जो ठई संभरी करे नमाज पढ़ी करे वजू सा सब सुन्नत सा होश हवास सा सुभान अल्लाह जो आवाज हुजे वात में बदबू उन जे वात में बदबू हो तरे भी अल्लाह जो कुरान एड़े मानन के बुधाए आया हूं तुझे जुबान ते अल्लाह जो कुरान है आवाज रब जी तारीफ सुभान अल्लाह है तू खुश नसीब आ यो वडो अल्लाह जो तां ते एहसान है थोरो आ मुसलमानो अज मनी दियो तो इंशाअल्लाह पूरी जिंदगी रहंदा से तो कुरान वारन जो साथ ॾेई रहंदा से तंहिंजे करे चवण वारे छा चयो ए कुरान है नूरानी शीशा जेड़ा सीधा राह दिखावे जो पढ़े और अमल करे वो सीधा जन्नत जावे कुरान दे कदर क्या जानने ए दुनियादार नबी ने कुरान दे
कदर क्या जानिन ए दुनियादार नबी ने कुरान दे कदर जानन वाले वही सुतड़े शहर मदीने। हथ मथे करे चो सुभान अल्लाह, बुलंद आवाज सां चो सुभान अल्लाह। अज नारो लगी हुई है सुभान अल्लाह जो नारो लगी हुई है। जातो चे नबी जो आशिक अल्लाह अकबर चाहे तो सबसे पहले मशीयत के अनवार से नक्श रूए मोहम्मद बनाया गया। नबी जे आशिकन जे ला महबूब जे मोहब्बत इश्क में शेर तो पढ़ा। अज पतो पइजी वई त नबी जा आशिक केड़ा वेठा है। मज़ो ना है जेके थकी पैन त मथे करे सुभान अल्लाह चयो। अब ये थकी पैन या ए थकल जमात के न बाबा त ये थकल जमात जा ये हाल त जेके सुजाग होशियार वेठा आयो उहे त मथे करे सुभान अल्लाह जो खबर अल्हम्दुलिल्लाह। लगे तो तहां सेहतमंदन जे सुभान अल्लाह सां मरीजन की भी शिफाए कामला मिली वेंदी। अब के ना सबसे पहले मशीयत के अनवार से नक्श रूए मोहम्मद बनाया गया। फिर उसी नूर से मांग कर रोशनी बेज़म कोनो मकान को सजाया गया। वो मोहम्मद जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुलंद आवाज से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चो। मुझे टाइम तमाम मुख्तसरा मां थकावट में आया निंड भी वरतला ता न ॻाल्हाईंदो तो मां नथो ॻाल्हाए सघां। बुलंद आवाज से सुभान अल्लाह जो आवाज चई ॾे। वो मोहम्मद बे अहमद बे महमूद भी चो ना सुभान अल्लाह। रब्बे काबा जो कसम है तहां मुझे दिल पर नबी जो नालो वठंदो तहां जा चपड़ा मिली विदा। मुझे दिल पर नबी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सन जी ताबेदारी कंदो तहां जा टुटल दिल हो मिली विदा। वो मोहम्मद बे अहमद बे महमूद भी हुस्न फितरत का शाहिद भी मशहूद भी इल्म हिकमत में वो गैर महदूद भी ज़ाहिरन उम्मियों में उठाया गया। असां जो ईमान है अकीदो आ अल्लाह रब्बुल इज्जत का घट मुझे मौलाए करीम का हेठ पूरी दुनिया का मथे जेके कंहिंजो शान आहे मान आहे त असांजे मिठड़े मोहम्मद मुस्तफ़ा जो शान आहे। जंहिंजो ईमान आहे उहो सुभान अल्लाह चवे। तंहिंजे करे जमियत उलमा इस्लाम देवबंद जे बचड़े हिन लफ़्ज़नि सां पंहिंजी मुहब्बत खे बयान कयो नबीअ जी इश्क चए तो खुदा से तो कम है और सबसे ज्यादा खुदा से तो कम है और सबसे ज्यादा तो आलम में आला हमारे मोहम्मद।
अॼु जो प्रोग्राम क़ुरानी रूहानी इस्लाही प्रोग्राम असांजो प्यारो मोहतरम दोस्त आलिम बाअमल हज़रत मौलाना शुएब अहमद इंदड़ साहब जे तवस्सुस सां हिन प्रोग्राम जो दाई प्यारो दोस्त मोहतरम गुलाम नबी साहब तमाम पूरी जमात जो इश्क मोहब्बत तहां जे जज्बे के ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी आहे। दुआ कयो अल्लाह सी असां तहां जे समूरनि जे हिन गजाणीअ खे क़बूल फरमाए ऐं दुआ कयो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त अॼोके हिन क़ुरान जे महफ़िल के तमाम दोस्तनि जी जानी माली ताउन के अल्लाह रब्बुल इज़्ज़त कबूल फरमाए। माशर जे मैदान में अल्लाह सईं तहां जे अचण वेहण ॿुधण ॿुधाइण जुहद खे निजात जो ज़रियो बणाए। अब ही जेको मुझे हथ में आहे तव्हांखे ख़बर आहे इन कलाम जो पढ़ण ॿुधण भी सवाब आहे त दीदार करण भी ॾाढे ॻाल्हायो दीदार करण भी सवाब आहे। तव्हांखे ख़बर आहे मुसलमान जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त सां पहचान प्यारे पैगंबर सां सुञाण सहाबा ऐं अहल बैत सां पहचान ऐं सुञाण हिन अल्लाह जे क़ुरान जे ज़रिए आहे कि न बाबा। असां मुसलमाननि वटि आहे त सभिनि खां वॾी में वॾो मौजूदो प्यारे पैगंबर जो आख़िरी अल्लाह जो क़ुरान आहे जंहिंमें अल्लाह जे रसूल जी सुञाण आहे असांजो उन ते ईमान आहे। पूरी दुनिया में आलम कुफुर यहूदो नसारा ईसाई कलमे वारनि जी कोस पिया कनि मुसलमाननि जे मथां बरबरियत मुसलमाननि जा नंढड़ा मासूम बचड़ा क़ुरान जा कारी उन्हनि खे ज़िबह कनि पिया उन्हनि जे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा पिया कनि। अॼु जो मुसलमान यतीम थी वियो। अॼु जे मुसलमाननि जो औरतूं आमड़ियूं भेणूं उन जूं इज़तूं महफ़ूज़ कोन आहिनि के कुफर जे दिल में सीने में उहो मुसलमाननि जो रोब छो न आहे जेको घर खां निकिरी मुसलमाननि जे घर जे मथां बमबारी थो करे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे घर मुसलमाननि जे इबादत खाने मस्जिदनि जे मथां बमबारी करे छत चीरे क़ुरान जा वर्क आसमान में पिया उॾामनि। मासूम मज़लूमनि जे रत सां क़ुरान रंगीन थिए थो छो पूरी मीडिया भरी पई आहे। फेसबुक नेट में नज़र कयो मुसलमानो सब मुसलमान कलमे वारा तमाशाई पंहिंजे कलमे वारे मुसलमाननि खे काफ़र यहूदो नसारा ईअं ज़िबह पिया कनि ईअं तकबीरूं पिया ॾियनि जो हिकिड़े कासाईअ खे जानवर जे वढंदे टुकंदे राह में ईंदो आहे हिकिड़े लानती काफ़र के मुसलमान क़ुरान वारे खे तकबीर ॾींदे कुटंदे वहंदे उनखे ज़िबह कंदे रहम कोन थो अचे। मां तव्हां खां पुछां थो छो इन जो जवाब तव्हां ई ॾींदो शिकवा तव्हां खां थींदो काफ़र खां न थींदो। काफ़र त उहो ई काफ़र आहे उहो त मुनकिर आहे उहो त दुश्मन आहे क़ुरान जो वेरी आहे। शिकवा तव्हां मुसलमाननि असां खां थींदो हिक ॿिए खां शिकवा कंदासीं छाजे करे छो आख़िर मुसलमान कसीर तादाद में आबाद आहे कलमू तव्हां वटि क़ुरान तव्हां वटि मस्जिदूं असां वटि खुदा जो कसम मौत मुसलमान जी शहादत मंजिल उन जी जन्नत दीदार रब जो थिए भउ छा जो आहे डरपोक छो थिया आहियो आखिरी काफ़र के जुरियत छो थी आहे। हर शहर शहर में गली गली में चौक चौक में मुसलमान जो कत्ल आम थे थो पियो जी जानवरन जो भी न थे छो। मदीने जी तरफ नजर कयो हजरत अमीरुल मोमिनीन फारूक आजम रज़ियल्लाहु ताला खुदा जो कसम वक्त जो बादशाह अमीरुल मोमिनीन मदीने जी मिट्टी ते सुतो पियो आ वेहाणो कोने पत्थर के टेक ॾिनो पियो आ बैतुल माल जा उठ थो चाराए कमीस उहो पातल आहे उन जे कमीस के चतियूं लगल हन पर हजारन किलोमीटर खां मीलन खां भी बाद परे कैसरो किसरा जा बादशाह पांजे महलन में डकी वेंदा उनके जुरियत न हो जो घर छड़े मुसलमान जे मथो हमलो कना। अज छो आखिर इन जो वजह तू कदे न मालूम कयो इन जो वजह तो के खबर ना है छो इन जो वजह इहो आ उन मुसलमानन उन सहाबा नबी जे यारन कुरान जो कदर कयो हो अज जे कलमे वारन असां कुरान जो कदर करण छड़े सीधी गाला मस्जिदन के असां ताला हणी छड़ियासे उलमाए हक जो कदर करण असां छड़े ॾिनोसीं
अज इहो अंजाम है हालत आ मुसलमानन जो जेको यतीमन वांगे चीखन पिया मरन पिया असा जा मुल्क पाकिस्तान जा हुक्मरान भी वेही करे दिसन पिया वात जे मथा ताला लगन थन कोई गाल्हाण जे लाए तैयार ना है मौलाना एक गालाए त छा गालाए केतरो गालाए कैसा गालाए असा मुसलमानन में का हाल कोन रहो इतरो भी कोन था करे सगो जो रात में ऐ वुजू करे मसलो रखी करे कारी रात में ताजद में रोई करे उन पांजे भायर यतीम मजलूम मुसलमान जे लाए रब का दुआ एतरो भी कोन था करे सगो आए कोई एड़ो करण वारो उथी त भी मां दिसा ता हथियार खणी करे जिहाद ते पूजी करे उन मजलूम मिस्किनन जी हिमायत मदद करे आया हो दुनिया ता के दिठो पर ता खा एतरो भी न थियो जो ता वुजू करे अल्लाह जे घर में वही करे नफिल पढ़ी उन मिस्किन मजलूमन जिला भाइरन जिला दुआ कम से कम एतरो त कयो आ उन मजलूम उन मिस्किनन जो छा कसूर आ उन जा रूह अज तहां सा गालाए रहा हन तहां जो जालिम सा मोहब्बत असा मजलूमन सा बुग़्ज़ छो तेजे करे चवण वारे चयो शिकवा नहीं काफर से के छेरा वो काफर शिकवा नहीं काफर से के छेरा वो काफर तुम लोग तो अपने थे मुसलमान थे आखिर कुछ करने से कुछ कहने से तुम क्यों रहे कासिर कुछ करने से कुछ कहने से तुम क्यों रहे कासिर मजलूम से था बुग़्ज़ या जालिम के मुहिब्बा हम हाफिज़े कुरान हैं हम हाफिज़े कुरान हैं कुरान जा हाफिज़ गुलाब जे गुलन जेड़ा मासूम बारड़ा मुझे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा क्या मुसलमानों उन जे लाए ता जे कहे के अखरो नहीं आए उन जे लाए दुआऊं ता घुरियो अज वायदो को इंशाअल्लाह कुरान जो कदर कंदास कुरान वारन जो साथ दींदासे अल्लाह जे कुरान के सुयाणीदास कुरान जो कदर कंदास अब माता का पूछा तो ये काफर ये अंग्रेज लानती कुरान वारन के शहीद पिया कन बमबारी पिया कन भला छाजे करे उन जो केड़ो कसूर कयो इन मौलवीन फकीर मिस्किनन जेके ता आवाम जे चंदे ते था पलन जेके टिकियूं जेका पेशमाम जे घरों अचे ए जेका पांजे ब वक्त वेले जी मानी दींदो पेशमाम के तो वो मालिक भी मस्जिद जो बनजी विंदो आ जेके को गार्ड वठी करे कसा जे कई जमायती दिनो मदरसे में या मस्जिद में को तडी वठी नहीं तनी भी मालिक थी विंदो चंदो हिन पेशमाम के कढो बियो अच टाइम ही ना होजे ही होजे पोरी हुकुमरानी हलाइंदो चार लोटा बदना कई जमायती संजा कई मौलवी के मदरसे में वठी दिना तो चंदो लिटरी नी चाबी भी मुखे दियो मामो तो कराया असा जी तहिया कुर्बानी आ खुदा जो कसम उन काफरन अंग्रेजन जालिमन का पूछो तो सही ही कलाम ही कुरान न मौलवी जो आ न तालिब जो आ न पीर फकीर जो आ न दुनिया जे सदर जो आ न के बादशाह जो आ ही कलाम उन यार जो आ उन जो मुहाफिज भी वो यार पाण अब ही कलाम कह जो आ गालायो तो सही पो जे करे कलाम रब जो तो मौलविन कुरान वारन के शहीद करण सा छा उन के हथ में जालिम के हां बाबा जरे कलाम रब जो मुहाफिज भी रब आ तो मौलन जे शहीद करण सा उनके मेटन सा कत्ल करण सा ता का पुछा दो कुरान मिट जी सके तो नबी जे दौर का वठी कुरान वारा केड़ा शहीद थींदा आया करे कुरान मिट जियो अज भी ऋषो हर मुसलमान जे घर घर में मस्जिद में मदरसन में कसीर तादाद में अल्लाह जो कुरान मौजूदा के ना तंजे करे अल्लाह से कुरान में ऐलान कयो आए ओ दुनिया जा काफिर हो दुनिया जा यहूदो नसारा कुरान जा दुश्मन हो कुरान जा वेरियो मुझे कुरान वारन के शहीद करण वारो मासूम बचन के कत्ल करण वारो कुरान वारन सा जंग करण वारो ई कलाम मा रब जो आए न मौलवी जो आए न तालिब जो आए न कह पीर वली जो आए न कह सदर जो आए न दुनिया जे बादशाह जो आए ही कलाम मा रब जो आए इन जो मुहाफिज भी मा अल्लाह पान सुभान अल्लाह चौथ मा अल्लाह जो कुरान बुधाया
तरे अल्लाह से कुरान में ऐलान कयो आए बुध अल्लाह जो कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम 14 सिपारो आए सूरज नालो सूरतुल हिजरा आयत नंबर 9 फरमाए नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह फरमायो इन कलाम के नाज़िल असां कयो आहे न जा मुहाफ़िज़ भी असां पाण आहियूं। सब गरजी करे चो ही कलाम कंहिंजो आहे दाड़े दाड़े हाथ मथे करे ही कलाम कंहिंजो आहे न मौलवी जो आहे न पीर फ़कीर जो आहे न दुनिया वारनि जो आहे न कंहिं जिन फरिश्ते जो आहे न कंहिं सदर जो आहे ही त बादशाह जे बादशाह जो कलाम आहे मुंहिंजे अल्लाह जो कलाम आहे ज़मीन वारनि जो अल्लाह आहे जेको आसमान जो अल्लाह आहे झंग झर जो अल्लाह बरो बहर जो अल्लाह आहे इंसान जिन जो अल्लाह फरिश्ता जो अल्लाह है ही कलाम उन रब जो जेको हवाउन जो बादशाह है सर्दी गर्मी जो बादशाह है दिन रात जो बादशाह है सिज चंद्र जो बादशाह है सतर कतारा जो बादशाह है तंजे करे अल्लाह कुरान में ऐलान कयो फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम उल्टी हो सिपारा आए सूरज नालो सूरतुल मुल्क आए मुझो अल्लाह बादशाह है जमीन जो बादशाह आसमान जो बादशाह गरीब अमीर जो बादशाह पूरे मुल्क जो चाबी रब जे कब्जे में तेरे अल्लाह फरमाओ फरमाई तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुवा अला कुल्ली शैइन क़दीर। बरकत वारी ज़ात जंहिंजे हथ में आ मुल्क ज़मीन आसमान जी बादशाही कंहिंजे कब्ज़े में आ ॾाढा त ॻाल्हायो अल्लाह जो कसम गरीब अमीर जो भी अल्लाह उहोई कंहिंखे गरीब बनाए भी रब जी मर्ज़ी आहे अमीर बनाए भी रब जी मर्ज़ी आहे हयाती ममाती जो मालिक मुझो अल्लाह है न्याणी पुटन जो मालिक भी मुझो अल्लाह है इज्जत जिल्लत जो मालिक मुझो अल्लाह है हर शे जे मथा कादिर मुझो रब या तेरे अल्लाह कुरान में ऐलान कयो खुद अल्लाह जो कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जो सिपारो आए सूरज नालो सूरत आल इमरान आयत नंबर 26 बुध अल्लाह जो कुरान तवज्जो कयो दोस्तों अल्लाह तो फरमाए कुल मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशाओ व तंज़िल मुल्क मिम्मन तशाओ व तुइज़्ज़ु मन तशाओ व तुज़िल्लु मन तशाओ बियदिकल खैरु इन्नका अला कुल्ली शैइन क़दीर। जमीन आसमान जो बादशाह केरा ॻाल्हायो तो सही तो ही कलाम कंहिंजो आहे हिन जो मुहाफ़िज़ भी केरा मक्के जा काफ़र मक्के जा सरदार कुरान जा मुनकिर कुरान जा वेरी कुरान जे नुज़ूल जे दौर खां वठी हुआ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर खां वठी चयो ही कलाम त अल्लाह जो त कोन्हे को माज़ अल्लाह ही नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको नबी जो नबूवत जो दावा थो करे मोहम्मद अरबी शायरा माज़ अल्लाह यो जादूगर जादू थो पढ़े इन जो कलाम आहे
कुरान जा मुनकिर नबी जे दौर खां वठी हुया कुरान खे न मञियो इनकार कयो जी के बशर जो कलाम आहे जादू आहे अल्लाह जो कलाम थोड़ो ई आहे अल्लाह खां बर्दाश्त न थियो रब खां कुरान जो दुश्मन है कुरान जो मुनकिर कुरान जे खिलाफ बकवास पियो करे जॾहिं रब खां बर्दाश्त न थियो जो कुरान जे गुलाम मौला खां कीअं बर्दाश्त थींदो अल्लाह खां बर्दाश्त न थियो जो रब उन्हनि खे फौरन जवाब ॾिनो कुरान जे मुनकिरनि खे कुरान जे दुश्मननि खे अब अल्लाह साईं जवाब छा बल्कि रब चैलेंज कयो अब छा कई अरे जेकॾहिं मौलवी कुरान जे मुनकिर दीन जे दुश्मन खे चैलेंज करे तो असांजा लिखियल पढ़ियल मुस्लमान चवंदा मौलवी शिदत पसंद आहे मौलवी गिला गिबत तो करी हे कहिड़ियूं ॻाल्हियूं तो करी खुदा कुरान जे दिफ़ा जे लाइ कुरान जे मुनकिरनि खे अल्लाह कुरान में 5 जगह ते चैलेंज कयो आहे ओ कुरान जा मुनकिरो कुरान जा बागियो आए तव्हां में दम अचो मैदान में ॿुध अल्लाह जो ललकार फरमाए तो बिस्मिल्लाह रहमानिर रहीम मुझे सामू अल्लाह जो कुरान खुलियल आहे पिरो सिपारो सूरज नालो सूरतुल बकरा आहे आयत नंबर 23 आहे अल्लाह कुरान जे दुश्मनन खे चैलेंज कयो आहे कुरान जे मुनकिरन सां रब थो ॻाल्हाए पंहिंजे कलाम जे दिफ़ा जे लाइ अल्लाह तो फरमाए तवज्जो कयो दोस्त वइन कुल्तुम फी रैब मिम्मा नज़लना अला अब्दिना फातू बिसूरतिन मिन मिस्लिही वदू शुहदाकुम मिन दूनिल्लाहि इन कुंतुम सादिकीन अल्लाह फरमाओ कुरान जा दुश्मनो कुरान जा मुनकिरो तव्हां चओ था इन कलाम में शका ही मां रब जो पोइ तव्हांखे मोकला पोइ तव्हांखे चैलेंज आहे तव्हां गॾु थी करे अचो पूरे 3 सिपारनि मां का नंढड़ी में नंढड़ी सूरत बेसूरतिन अल्लाह नकरे जो लफ्ज़ इस्तेमाल कयो आहे यानी का नंढड़ी में नंढड़ी सूरत मुतय्यन नाहे गैर मुय्यन आहे पूरे 3 सिपारनि मां का नंढड़ी में नंढड़ी सूरत अल्लाह के ठाहे ॾेखारो तव्हां आणे ॾेखारो ओ कुरान जा दुश्मनो ओ कुरान जा वेरियो अल्लाह चैलेंज करे फरमायो आणे ॾेखारो का सूरत नंढड़ी ठाहे त ॾेखारो पेश करे त ॾेखारो तव्हां चओ था ही रब जो कलाम न आहे का इंसान जो कलाम आहे तव्हां बि वॾा वॾा शाइर आहियो अल्लाह तो फरमायो इन कुंतुम सादिकीन जेकर तव्हां सच्चा आहियो अचो मैदान में कयो मुक़ाबलो खुदा जो कसम अज करे मौलवी कुरान जे दिफ़ा जे लाइ काफ़र के चैलेंज करे तो रब जी सुन्नत के ज़िंदा तव्हां चओ त भल चओ तव्हां चवण सां कुझु न थींदो वरी ॿिए जाइ ते अल्लाह कुरान जी हिफ़ाज़त जे लाइ पंहिंजे कलाम जे हिफ़ाज़त जे लाइ मुनकिरन खे चैलेंज कयो सुभान अल्लाह चओ त मां कुरान ॿुधायां अल्लाह सी फरमायो बिस्मिल्लाह रहमानिर रहीम 12 सिपारो आहे सूरज जो नालो सूरतुल हुद आहे ॿुध अल्लाह जो कुरान तवज्जो कयो दोस्तो रब्बे काबा जो कसम आहे अल्लाह कुरान जे मुनकिरन के चैलेंज कयो आहे आयत नंबर 13 तवज्जो कयो दोस्तो अल्लाह फरमायो अम यक़ूलून अफ्तरा कुल फातू बेअशर सुअरिम मिस्ली मुफ्तरयातुं वदू मन इस्ततातुम मिन दूनिल्लाहि इन कुंतुम सादिकीन
अल्लाह फरमाओ कुरान जा दुश्मनो कुरान जा मुनकिरो ता चौथाई कलाम मां रब जो नहीं मुफ्तरा भी घड़ल किताबा जादुआ घड़ेला रब जो कलाम कोने अल्लाह फरमायो अच्छा पो मां अल्लाह ताके चैलेंज थो कया पूरी तीन सी पारन मां ता भी गड थो आदम अलैहिस्सलाम का वठी करो पांजा दोस्त भी गडाओ वडा चोटी जा जोर लगाओ अल्लाह फरमायो पूरे तीन सी पारन मां रुको दा सूरत आने देखारो कुरान पाक जेड़ा दा सूरत ठाए देखारो अल्लाह फरमाओ इन कुंतुम सादिकी जे करें ता सच्चा हो कयो मां रब जे चैलेंज के कबूल वरी टी जाए ते अल्लाह कुरान में ऐलान तो करे सुभान अल्लाह चौथ मां कुरान बताया अल्लाह फरमाओ कुरान जा दुश्मनो कुरान जा वेरियो तवज्जो त कयो अल्लाह जे चैलेंज के कबूल त कयो फरमाए तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम 15 सिपारा आए सूरज नालो सूरत बनी इसराइल आए आयत नंबर 88 बुध अल्लाह जे चैलेंज के बुध रब जे ललकार के कुरान जे वेर ने काफरन के अल्लाह ललकार आए रब चैलेंज कयो अल्लाह तू केड़ो चैलेंज छो अल्लाह कुरान में तो फरमाए कुल इज्तमातिल इंसु वल जिन्नु अला अन यातू बिमिस्लि हाज़ल कुरआन अल्लाह फरमाओ कुरान जा मुनकिरो कुरान जा वेरियो तहां भी गड थो शैतानन के गडायो जिन्नन के गडायो आदम अलैहिस्सलाम का वठी करे क़यामत कायम थिया ताणी सब गडजी अचो पूरी दुनिया के इकट्ठे करे जोर लगाओ इन सोने कलाम जड़ो तीन सी पढ़नो वारो को कलाम आणे करे अब ये चैलेंज करे पे रब कुरान जे दुश्मनन कुरान जे बागन इनमा मालूम थियो तो कुरान जा मुनकिर कुरान जा दुश्मन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर खां वठी वा के ना बाबा तोखे कुरान जो केड़ो कदर कुरान जो कदर पुछणो थी हजरत उस्मान सोने खां पुछी दामादे नबी मजलूम मदीना हजरत उस्मान सोने खां पुछ सोना कुरान जो केड़ो कदर है जने बागनता के घर में कैद कयो आए 40 ॾींहं गुज़रिया न खाइणा न पीअणा न मानी न पानी सुना तवा 40 ॾींहं किया गुजारो कयो आए अल्लाह अकबर उनका कुरान जो कदर पूछी तरस हजरत उस्मान आए जामिउल कुरान आए महबूब जो दामाद आए ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह तआला अन्हु मजलूमी मदीना आए वडो सखीर सान आए नबी जो साहबी यारा अमीरुल मोमिनीन आए अज पांजे घर में मासूरा 40 ॾींहं थिया पानी बंद कयो आए ही केड़ो उस्मान आए तवज्जो कयो दोस्तो पानी दो मशकी दो खोयो हजरत उस्मान जे सुने जे दरवाजे ते पहुंचायो बागन ने सोए तीर लगायो मशकी दो टुड़ी पयो आए पानी हार जी होयो सोने अली फरमायो साईं मुखे इजाजत दो मां मुनाफिकन सा जिहाद कया इनके कत्ल कया बागन सा विढ़ा इन जो सिसी धड़का धार करे छया सोने उस्मान जे तरफ नजर तक कयो रोई करे छे तो न मुजा सुनाली मुजी दिल जात न थी दे महबूब जे शहर में कत्ले आम कराया रत के वाया मां के शिविर आए मां शिविर तो कया तवज्जो करो दोस्त ओ सुना
उस्मान वो 40 ॾींहं गुज़री वया तोखे न मानी मिले न पानी मिले सुना तू कीअं गुज़ारो कंदो आहीं उस्मान जंहिंजो पानी बंदि कयो अॼु पाणीअ जो कतरो नथो मिले पर जॾहिं मुंहिंजो महबूब मदीने शरीफ में आयो मदीने में पानी न आहे मिठो पानी न आहे रुगो हिकिड़ो खूह जंहिंजो नालो बीरे रूमा आहे यहूदी जे कब्ज़े में आहे मिठो पानी आहे पूरे मदीने में मां पानी न आहे रुगो हिकिड़ो ई खूह तवजा कयो दोस्त पोइ यहूदन जूं औरतूं मुसलमाननि जे औरतुनि खे परेशान कंदियूं हुयूं मुसलमाननि जूं औरतूं सुबह जो पानी भरण वेंदियूं हुयूं पोइ यहूदन जूं औरतूं मुसलमाननि जे औरतुनि खे पानी भरण जो वारो न ॾींदियूं हुयूं शाम ताईं मोटी ईंदियूं हुयूं महबूब इहो तकलीफ़ ॾिसी करे दिल भर नबी खां बर्दाश्त न थियो आहे महबूब रोई पियो आहे अखियुनि में पानी आयो उम्मत सां प्यार करण वारो नबी आहे रहमत जो समंदर आहे तरे अल्लाह क़ुरान में ऐलान कयो फरमायो अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन महबूब खां बर्दाश्त न थियो यहूदिन जूं औरतूं मुसलमाननि जे औरतुनि जी तज़लील पिया कनि पाणी भरण पिया छॾनि छो त बीरे रूमा मिठो खूह रुगो यहूदी जे कब्ज़े मिल्कियत में बाक़ी पानी हो कोन मदीने में मुझे महबूब के अज़ियत थी आए पंहिंजे साहबा जे मजलिस में दिल भर नबी फरमायो उदासी जे चेहरे सां फरमायो दुख में फरमायो रोई करे फरमायो ओ साहबा जी जमातो आए कोई मर्द कलंदर जेको बीरे रूमा जे खूह के खरीद करे हजरत उस्मान जो उठी बीठो अल्लाह अकबर कबीरा ही वो मसलूब उस्मान आए जे जो पानी बंद कयो अल्लाह अकबर उठी बीठो अल्लाह अल्लाह नबी जा साहबा तो हुए हुआ दिल पर नबी जी इशारे थे जान भी कुर्बान करे छड़ीदा ही तो खूह जी गाला हजरत उस्मान साईं आयो यहूदी वठायो ओ यहूदी खूह खरीद करायो कीमत बुधाए रकम तो लगा यहूदी समझियो उस्मान जरूर खरीद कंदो अज वारो आहे अज रकम वधाया छो त महबूब जो सहाबी पंहिंजो जान ॾींदो आहे पर उन शइ खे हिन खूह खे ज़रूर खरीद कंदो उन सोचियो रकम ॿीणो लॻाईंदुमि उस्मान सुणो मोटी वेंदो ना उम्मीद थी वेंदो 10,000 जो रकम 20,000 तो ॿुधाए 50,000 जो रकम आहे लख तो ॿुधाए हज़रत उस्मान समझियो यहूदी जी साज़िश आहे हज़रत उस्मान फरमायो तड़पी करे फरमायो आहे नबी जे आशिक फरमायो नबी जे गुलाम फरमायो आहे जामिल कुरान फरमायो आहे नबी जे दामाद फरमायो सखी उस्मान आहे जे तो यहूदी लानती खूह जो जेको रकम लगाणो थी अज लगाई जा मां उस्मान खे पंहिंजो जान ॾियणो पियो बि ॾींदो महबूब जे चप्पल ते मुस्कुराहट ज़रूर ॾिसंदो यहूदी खूह थो ॾे हज़रत उस्मान साईं महबूब जे मजलिस में आयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं मां खूह खरीद करे आयो मुंहिंजी मिल्कियत मुसलमान जे कब्ज़े में थी मिल्कियत महबूब मुस्कुराए पियो चेहरो मुबारक चौधरी जे चंद्र वांगे चमकी पियो वो गुलाब जो गुल मुरझायल जो खुली पियो महबूब फरमायो मुसलमानो ताके मुबारक हुजे ही खूह उस्मान सोने जे मिल्कियत में आए हाणे वार
वारे जो सिस्टम ना है जंहिंजी दिल घुरे पानी भरे मुझे महबूब ईअं फरमाओ सुने उस्मान जी मिल्कियत आहे हजरत उस्मान साईं जे अखियुनि में पानी आयो चए तो मुंहिंजा दिल पर नबी खूह के खरीद मां जरूर कयो मिल्कियत मुंहिंजी ना आहे अज मां दिल पर नबी जे मजलिस में तो ऐलान कया क़यामत ताईं ही पीर रूमा जो खूह मां उस्मान जी मिल्कियत सिर्फ ना है महबूब जे उम्मती हर मुसलमान जी मिल्कियत इहो सुनो उस्मान अज पानी बंद क्यों जालिमन पुछण वारे पुछो सुना 40 ॾींहं गुज़रिया न पानी न मानी ता गुजारो किया था क्यों हिन कुरान जो कदर पुछणो थियो त सुणे उस्मान खां पुछो हजरत उस्मान सुनी फरमायो जरे भूख लगंदी आहे उय तड़पाईंदो आहे वो मां अल्लाह जो कलाम खोले करे मां उस्मान तिलावत कंदो उय भी खत्म भूख भी मिट वेंदी आहे अज वायदो कयो तो कुरान जो कदर कंदास केड़ा केड़ा दोस्तन जेके चंदा कुरान पढ़ंदास इंशाअल्लाह तो के कुरान जो छा कदर इन कलाम इन कुरान जो कदर पुछणो थी करबे बला जे सरजमीन का पुछ ओ करबे बला जी सरजमीन महबूब जे निवासे अली जे शहजादे शेरे खुदा सब चो रज़ी अल्लाह तालान हो बीबी फातिमा तज़हरा जो लख्ते जिगर हजरत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला करबे बला जे सरजमीन ते ट्रिंडियल ताई ओयायल रहो आए भूख जे हालत में आए पांजे मक़तूलन जा लाशा पांजे शहीदन जा लाशा गुलन ते खणंदो भी रहो आए न पानी न माने आए पांजा 72 साथी शहीद थिया काफरन जा तर खां मथे खंदा खणी छड़िया तलवार तीरन सां विणंदो रहे पुछो करबला जे ज़मीन खां भला इमाम हुसैन टिनिया ताई बुखायल हुसैन उयाल हुसैन कियां विणंदो रहियो आहे कियां साबित कदम रहो कियां तलवार तीरन जा धक बर्दाश्त क्या थी अरे जो मुसलमान जे करे रोज़ो रखंदो आहे सुबह खां वठी शाम ताईं साणो थी वेंदो आहे हीणो थी वेंदो कोई कम न कंदो पर रब्बे काबा जो कसम टिनिया ताईं आयल आहे मानी नाए पेट खाली आ पर पो भी विणंदो रहियो आहे तलवार लाईंदो रहियो सिर नेज़ा खाईंदो रहियो पुछो इमाम हुसैन खां सोना पोता कियां गुजारो कयो रब्बे काबा जो कसम आहे इमाम हुसैन जो रूता सां ॻाल्हाईंदो ओ कलमी वारो जॾहिं करबे बला जे सरजमीन ते उया पियो तड़पाए भूख पियो सताए पो मां नाने नबी जो कुरान पियो पढ़ा उय भी खत्म भूख भी खत्म कुरान जो कदर पुछणो थो तो यारन खां पुछो जिन तलवार ऐं तीरन जे नेज़न ते एड़े दुखड़े घड़ीअ में कुर्बानन में परेशानन में अल्लाह जे कुरान जो पासो न छॾियो अज असां तां की दौलत मुफ्त में मिली आ बा अज काफर अंग्रेजन जो नजर ऐं जो बदनीयतूं कुरान जे तरफ इस्लाम जे तरफ दीन जे तरफ कुरान वारन जो कत्ल आम अफगानिस्तान जे तरफ नजर कयो मासूम बार गुलन जेड़ा कुरान जा कारी जिस्म जा टुकड़ा टुकड़ा किया विया मुझो मकसद इहो आहे कुरान मिटजे कुरान पर मिटबो कीअं जॾहिं कुरान मिटजी चो क़यामत क़ाइम थी वेंदी ही कलाम रब जो मुहाफ़िज़ केरा ता इहो अज़म कयो इंशाअल्लाह काफर जे मुंह के मोचड़ो तदे लगंदो उहे शहीद कंदो रहंदो जा बारूद बम गोला चो खुटी विंदा असा घर घर में एक एक बचड़े के कुरान जो आलिम मुहाफ़िज़ जरूर पैदा कराइंदो इंशाअल्लाह बचड़ के पढ़ाइंदो कुरान कंदो कुरान जा कारी आलिम जे करे कुरान जो कदर पुछणो थी मुझे महबूब जे 70 साहबा खां पुछी दिस मुस्लिम शरीफ जी हदीस खुदा जो कसम आए बनु सलीम कबीले जा मुनाफिक आया या रसूल अल्लाह अस्सलाम वालेकुम असा मुसलमान आयो वडा वडा कलमा पे पढ़े पर अंदर अंदर में मुनाफिक अब बाहर बाहर में कलमा पे पढ़न इस्लाम जा अलमबरदार भी वडा असा
जी असांजे हुकुमरान पाकिस्तान जा कुर्सी ते वेहण वारा चंदा इस्लाम जा अलंबरदार भी था वडा वडा असां मुफ्ती था असां बाकी कंहिंखे दीन जी ख़बर आहे छा न दाढ़ी न मुछ न नमाज न उनखे कुलोला पढ़ण भी अचे अब ॻाल्हि समझ में अचे थी कलमो शहादत भी उनखे पूरो कोन अचे चंदा इस्लाम जा अलंबरदार असां आहियूं ज़ाहिर में मुस्लमान अंदर अंदर में इहे भी मुनाफिक नबी जे दौर में भी बनु सलीम कबीले जा मुनाफिक आया ज़ाहिर में त कलमा पिया पढ़ने पर अंदर अंदर में मुनाफिक हुया महबूब के पतो न पयो आहे अवा दिलबर नबी इमामुल लंबिया के पतो पयो सीने जे राज़न के जान वारो केरा इल्म गैब के केर जानी तो गाला तो सही महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चवण लगा सुना असा मुसलमान आयो कुरान जा कारी तजो पोइन के असां जे कौम वारन के कुरान बुधाईंदा नमाज़ू सेखारींदा रब्बी काबा जो कसम है मुझे महबूबा पाजा सुनाए प्यारा शागिर्द कुरान जा कारी 70 उन मुनाफिकन जे हवाले कया महबूब के पतो दिया ही मुनाफिक आइन सामो वेठा हुआ नबी सा गालाइन पाया मुझे कारण के शहीद कंदा अल्लाह अकबर कबीर महबूब करे भी न रहा तो के तुझा शागिर्द प्यारा तो के तुझा दोस्त प्यारा तो के उहे महबूब रब्बे काबा जो कसम मुझे महबूब के भी वाजा शागिर्द प्यारा दोस्त प्यारा तुझे शागिर्द दोस्त दोस्ता सच्चो आए लेना है रब्बे काबा जो कसम आए मुझे महबूब जा शागिर्द उहे सच्चा होया जो तस्दीक अल्लाह कयो आहे कुरान में कयो आहे रब तस्दीक करनो ठपोणी छड़ियो आहे तौरात में करे छड़ियो इंजील में करे छड़ियो ज़बूर में करे छड़ियो सुभान अल्लाह चौथ में अल्लाह जो कुरान बुधाया अल्लाह फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम तवज्जो कयो दोस्तों 26 सिपारा आए सूरज जो नालो सूरतुल फतह बुध अल्लाह जो कुरान अल्लाह महबूब जे यारन जो तारीफ तस्दीक किन किताबन में करे छड़ो बुध रब जो कुरान फरमाए तो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगूना फज़लन मिनल्लाह व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरि सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील नबी जे यारन जो तारीफ केर कंदो पयुआ ॾाढिया त ॻाल्हायो नबी जा उहे दोस्त नबी कीअं उन जे हवाले करे पर पतो न पियो आलिमुल गैब कंहिंजी ज़ात आहे ॾाढिया त ॻाल्हायो तरे अल्लाह सी कुरान में ऐलान कयो बुध अल्लाह जो कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाह सी कुरान में ऐलान कयो आए आलिमुल गैब रब जी ज़ात आए बुध अल्लाह जो कुरान मुसलमानों 28 सिपारा आए सूरज जो नालो सूरतुल हशर बुध अल्लाह जो कुरान फरमाए तू अल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्लहु आलिमुल गैब आलिमुल गैब कंहिंजी ज़ात आहे ॾाढिया त ॻाल्हायो बुलंद आवाज़ सां ॻाल्हायो बाहर में कलमा पिया पढ़नि अंदर में वठिया महबूब जे कुरान जे क़ारिन यारन के 70 सहाबा कुरान जा कारी ये कुरान जा दुश्मन नबी जे दौर का वठी ज़ालिम आए पर कुर्बानी कुरान वारनो रब्बे काबा जो कसम जो फतह कुरान वारन जो थियो
अज वायदो कयो तो कुरान जो साथ ॾींदा वठिया महबूब जे यारन के हलंदे हलंदे जॾहिं बीर मौना जे मथां पूता ओ बीर मौना उते पूछी करे नबी जी कुरान जे कारन के उन्हनि यरगुमान कयो आहे उन्हनि जो घेराव कयो आहे तलवार तीर जो अस्कार थी वियो आहे नबी जा कुरान जा कारी उहे रोइन पिया ओ ज़ालिमो तव्हां त असांजा पंहिंजा आहियो नबी वटि ॾाढा कलमा पिया पढ़ो हींअर शहीद था कयो तव्हांखे छा थी वियो आहे इहो मुनाफ़िक़ आहे महबूब जे यारनि जो क़त्ल आम कयो वियो आहे रातो ताज़ो रत बि वहे पियो हथ पेर ॿधी करे तलवार तीरनि सां खे चिचड़नि पिया ज़ख़्मी पिया कनि क़त्ल पिया कनि शहीद पिया कनि हिकु हिकु थी करे शहीद थींदा विया पर क़ुरान जो पासो न छॾियो आहे उनखे पक पइजी वियो अॼु शहादत आहे अॼु आख़िरी घणी आहे रोई करे चवनि था ए असांजा अल्लाह असांखे तू ॾिसे थो असांजो दिलबर असां खां परे आहे असांजो महबूब असां खां परे आहे अल्लाह हिननि धोखो कयो आहे ही मुनाफ़िक़ थी पिया अल्लाह असां तोखे था चऊं रब असांजो सलाम महबूब खे ॾिजांइ असांजो हाल दिलबर खे ॿुधाइजांइ ही लफ़्ज़ पिया चवनि बल्लिगू कौमना अनक़द लकीना रब्बना फरज़िय अन्ना वारिज़ाना ओ असांजा अल्लाह असांजा सलाम असांजो दर्द जो दाह असांजे महबूब खे ॾिजांइ ओ असांजा दिलभर तुंहिंजा यार शहीद थियनि था पिया क़त्ल थियनि था पिया अल्लाह जा रसूल अल्लाह असांजे महबूब खे ॿुधा बीरी मौना जी जॻह ते असां रब सां मुलाक़ात कयो आहे रब सां सौदो कयो आहे कहिड़ो सौदो जान जो सौदो साह जो सौदो रत जो सौदो हू क़त्ल करन पिया ही अल्लाह जो क़ुरान पढ़न पिया हू क़त्ल कंदा हुया ही कलमा पढ़ंदा हुया अल्लाह अकबर कबीरा ओ असांजा अल्लाह असांजे महबूब खे ॿुधा असांजे क़त्ल आम हले पियो असां वफ़ा में हद कयो असांजे अल्लाह जज़ा में हद असां वफ़ा में कमी न कयोसीं रब जज़ा में कमी न कयो असां रब खां राज़ी थी वियासीं यार असां खां राज़ी थी इहे सलाम मुंहिंजे महबूब खे मिलिया अल्लाह सी उन नबी जे क़ुरान जे कारन जे शहीद ऐं मज़लूमनि जे लफ़्ज़नि खे अल्लाह सी क़ुरान करे नाज़िल कयो क़ुरान करे नाज़िल कयो उलमा खां पुछो या आयत बाद में मनसूख थी वई आहे पर ये लफ़्ज़ पहिरियां क़ुरान जा लफ़्ज़ हुआ अल्लाह सी क़ुरान करे इन लफ़्ज़नि खे नाज़िल कयो उन मज़लूम क़ुरान जे कारन जे लफ़्ज़नि खे बाद में रब इन आयतनि खे मनसूख करे छॾियो तवज्जो कयो जने ये लफ़्ज़ महबूब जे कन ते पुता जो दिल पर नबी रोही साहबा हैरान थिया अॼु जे करे क़ुरान जे दुश्मन क़ुरान जे वेरी कट्टे अंग्रेज काफर अमेरिका लानती कुत्ते के मोटियूं मोटियूं वॾियूं वॾियूं गारियूं ॾींदो न तॾहिं बि घटि आहे अब आहे की न तॾहिं बि घटि आहे अरे जेकॾहिं मौलवी चए त पोइ चवंदासीं मौलवी पिटे थो पियो बदुआऊं ॾिए थो पियो ही ॾिसो ज़ुल्म आहे कहरा क़ुरान जे कारन खे काफ़रनि शहीद कयो फजर जे नमाज़ में रुकूअ खां बाद सजदे खां पहिरियां हिक ॾींहुं न ॿ ॾींहं न ॾह ॾींहं न पूरो महीनो मुंहिंजो महबूब काफ़रनि खे पिटी हाणे मूंखे ॿुधा तूं छा जवाब ॾींदे मुफ्ती फ़कीर मौलवियुनि खे पढ़ाइण वारा ख़ुदि महबूब क़ुरान जे दुश्मननि खे थो पिटे ही असांजी ॻाल्हि न आहे का मौलवियुनि जी नई रिवायत न आहे जो मोहम्मद मुस्तफा जी सुन्नत पूरे महीने ते मां के बदों ॾिनई खुदा जो कसम रबन के तबाह कर अल्लाह जिन मुझे कुरान जे कारण के शहीद कियो मौला जो कात साली नाज़िल कर
रब इनके तबाह बर्बाद करे छॾ पूरे महीने ताईं मोहम्मद मुस्तफ़ा असांजे प्यारे पैगंबर क़ुरान जे कारनि जे कातिल दुश्मन खे बददुआऊं ॾींदो रहियो। अर जेकॾहिं मौलवी ॾिए थो त तुंहिंजो मथो तो ऑपरेशन थी थो वञे, कैंसिल थी थो वञे। चओ या मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत। मौलवी जेकॾहिं ॻाल्हाईंदो वाइज़ कंदो तक़रीर कंदो ख़ुदा जो कसम या रब जे सुन्नत खे बयान कंदो या नबी जे सुन्नत खे दोहराईंदो या अल्लाह जे क़ुरान जो आवाज़ बुलंद कंदो। अॼु वाइदो कयो तव्हां इंशाअल्लाह क़ुरान जो क़दुरु कंदासीं। कहिड़ा कहिड़ा दोस्त जेके क़ुरान जो क़दुरु कंदासीं हथ मथे करनि त सही। पंहिंजे बचनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं। कहिड़ा कहिड़ा दोस्त जेके हज़म त करनि इंशाअल्लाह। इहो ई तव्हांजो अज़म आहे, अक़ीदो आहे। इहो ई वाइदो कयो जेकॾहिं मौलाना फज़लुर रहमान साहब जर्नल जमीयत राशिद खान महमूद साहब असांखे हुकुम कयो मज़लूमनि जे हिमायत जे लाइ, मासूमनि जे रत जी पलांद जे लाइ, मज़लूम मुसलमाननि जे हिमायत जे लाइ मैदान में निकिरणो पियो। मथनि सां कफ़न ॿधी करे घर छॾींदासीं, माल छॾींदासीं, औलाद छॾींदासीं। चो इंशाअल्लाह मैदान में निकिरी करे शहादत जो जाम कंदो इंशाअल्लाह। ॾेखारींदो ईमान जो गैरत जज़्बो। उलमाए हक जमीयत उलमा इस्लाम जो साथ ॾींदो। ईंदड़ इलेक्शन में जमीयत उलमा इस्लाम के वोट ॾींदो इंशाअल्लाह। चो पंहिंजे बचनि खे क़ुरान जो कारी आलिम बणाईंदा रहंदासीं इंशाअल्लाह। जो कुछ मां बयान कर क़बूल फरमाए।